हाणे असां हैदराबाद टूर प्लाज़ा ते पहुता आहियूं। वरी वधीक अञा अपडेट तव्हांखे ॾींदा रहंदासीं। हे साईं टूर प्लाज़ा हैदराबाद। असांजी सिंध केॾी सुहिणी आहे, सिंधी माण्हू केॾा सुहिणा आहिनि। आहे सदको वञा हे ॾिसो अदा अस्सलाम वालेकुम नवीद भाउ, अस्सलाम वालेकुम, बिस्मिल्लाह। दोस्तो हिन वक़्तु मां हैदराबाद पहुची चुको आहियां ऐं हे मुंहिंजो पहिरीं प्यारो दोस्त नवीदम साहिबु जेको आहे असांजी माना कम्युनिकेशन माना हिकिड़ो व्हाट्सअप ते माना सिलसिलो हलियो दोस्तीअ जो। ऐं ज़ाहिर आहे त मोहबती माण्हू सभु सुठा माण्हू। पोइ हिन सां ई आहिस्ते आहिस्ते मिलियो। पोइ मूंखे ज़रूरु चयो वेंदो हैदराबाद अचे त ज़रूरु मूंसां मिलजांइ। पोइ हिन सां मिलिया ऐं ॾाढी ख़ुशी थी आहे। लख थोरा ॿियो ख़ैरु आहे, ख़ुशि आहियो, तबियत सही आहे, ठीकु ठाक, अलाह जा अहसान। हा ठीकु आहे, कुर्ब वेहूं था दोस्त, हिन सां कचहरी कयूं था। पोइ जंहिं महिल हिन खां ख़ुदा हाफ़िज़ करे मोकिलियासीं त पोइ इनशाला उहो बि तव्हां सां राब्तो कंदा। साईं ॾाढो मज़ो आयो नवीद भाउ, तव्हां सां ॾाढो मिलियासीं, कचहरी कईसीं, चांहि पीतीसीं, समोसा खाधा, पकोड़ा ऐं उनखां अलावा बाक़ाइदे इज़त मोहबत कुर्ब ॾिनो। तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं। इनशाला वरी नेक्स्ट टाइम वरी तव्हां सां राब्ते में हूंदासीं। वॾी महिरबानी। असांजो व्लॉग हिते ख़तमु थियो दोस्तो। इनशाला नेक्स्ट टाइम वरी नई वीडियो सां तव्हां सां गॾु ज़रूरु ईंदासीं। वरी अलाह साईं इहो जेको संगत में मजबूर कंदा न V23 साईं ब्लैक कलर में आहे। वाह वाह साईं, हे मूंखे तव्हांजी माना गिफ्ट यादि रहंदी। लख तोरा दुआनि में यादि दोस्तो। नवीद भाउ जी वॾियूं महिरबानियूं, गिफ्ट ॾिनी अथई इहा लख तोरा, कुर्ब सदाई गॾु। थैंक यू, ओके, अलाह हाफ़िज़। दोस्तो तव्हां पंहिंजो वधि में वधि ख़्यालु रखिजो। मां बि पंहिंजो ख़्यालु रखंदुमि, पंहिंजो घटि हिन जो घणो ख़्यालु रखंदुमि।